नूरिल हुदा शम्स दुहा कदर दुजा आलाना वौलाना व हबीबना व हबीब रब्बिना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिलना व नूर मक्कीना व नूर मदनीना अरबीना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम व सल्लि अलैहि सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अक़ीमुस सलाता व आतुज़ ज़काता वरकऊ मअर राकिईन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लि अलैहि सलातु व सलामुन अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। सुभान अल्लाह। क्या शान अहमदी का चमन में ज़हूर है, हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। ला व रब्बुल अर्श जिसको मिला उनसे मिला, भक्ति है कौनीन में नेमत रसूलुल्लाह की। सुभान अल्लाह। इतना काफी है जिंदगी के लिए, सुभान अल्लाह। इतना काफी है जिंदगी के लिए, रख ले आका जो नौकरी के लिए, इतना काफी है जिंदगी के लिए। सुभान अल्लाह। इतना काफी है जिंदगी के लिए, रख ले महल सर से है झोंपड़े के लिए, इतना काफी है जिंदगी के लिए, इतना काफी है जिंदगी के लिए। आ गए कब्र में भी छुड़वाने, दर्द कितना है उम्मती के लिए, इतना काफी है जिंदगी के लिए, रख ले आका जो नौकरी के लिए, इतना काफी है जिंदगी के लिए। लंबे सजदे किए नबी ने
वाजिबुल एहतराम जी मुझे सही जमात मुझे प्यारे नबी लजपाल नबी सोने नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी अला साईं जल्ल शानहू वाज़ बरहानहू जे पाक कलाम मजीद मां सूरह बकर आयत 43 पढ़ण जो शर्फ हासिल कयो। सुभान अल्लाह। जंहिंमें अल्लाह ताला नमाज ऐं ज़कात शरीफ जो हुकुम फरमायो। छो जो ही जेको महीनो रजब शरीफ जो हले थो या शुरुआत आहे ज़कात शरीफ यानी जेके साहिब नसाब वारा आहिनि साहिब मिल्कियत वारा आहिनि साहिब दुनिया ऐं दौलत वारा आहिनि खुदा ताला उन्हनि खे हुकुम थो फरमाए त मुंहिंजे नाले ते बि कुझु कढो। ईअं न आहे त रुॻो बैंक भरींदा वञो बैंक बैलेंस कंदा वञो न अल्लाह जे नाले ते बि कुझु इनायत कंदा कयो। पोइ जेकॾहिं तव्हां रब करीम जे हुकुम खे आमना सदकना चयो त उहो माल दुनिया दौलत अल्लाह ताला पंहिंजी हिफ़ाज़त में रखंदो आहे। समझ में आई ॻाल्हि? पर जेको पूरे साल जी ज़कात अदा नथो कढे त उन जो माल उन जी दौलत उन जी मिल्कियत ख़बर न पइजी वेंदसि कहिड़े नमूने सां उन जी रायगार थी वेंदी आहे। उन जे लाइ मदीने जे महबूब इहो हुकुम फरमायो आहे त साल में हिकिड़ो दफ़ो तव्हां ज़कात अदा कंदा कयो जेका रब तव्हांजे मथां फ़र्ज़ कई आहे। सलाह शरीफ के भेरो गरीबी बुलंद आवाज़ सां मुझे दिल पर हबीब जे मथां ज़कात उन शख्स ते वाजिब आहे जेको साहिब नसाब हुजे जंहिं वटि मौजूद ज़कात माल मौजूद हुजे 30 मिसकाल सोन या 200 दरहम चांदी। समझो था न यानी 7 तोला सोन जो हुजेसि ऐं 52 तोलिया चांदी हुजेसि त उन ते ज़कात फर्ज़ आहे। 7.5 तोला सोन जो हुजे या उन जी मिल्कियत घर में हुजे उन जी दौलत गॾु हुजे घर में त उन ते ज़कात वाजिब आहे। 100 ते 2.5 रुपया 1000 ते 25 रुपया ऐं लख ते 2500 रुपया इहा ज़कात ॾियणी आहे। माल तिजारत या 5 ऊठ या 30 गऊं या 40 बकरियूं जेकॾहिं तुंहिंजे असांजे घर में आहिनि त उन ते बि ज़कात वाजिब आहे। या उहे नौकरी वारा मुलाज़िम जे डिपार्टमेंट में कमु कनि था मुलाज़िम आहिनि ऐं उन्हनि जी तनख़्वाह हर महीने में मिसाल तौर हिकिड़नि जी ₹1 रुपया पघार हूंदी आहे हिकिड़नि जी 70,000 पघार हूंदी आहे हिकिड़नि जी 80,000 पघार हूंदी आहे। हर महीने गवर्नमेंट खां उहा पघार वठंदो आहे। 12 महीना गुज़रंदा उन जो हिसाब करे त उहा मां जेका मूंखे पघार मिलंदी हुई उन मां 7.5 तोला सोन जी क़ीमत ठहे थी जे ठहे थी त ज़कात उन ते वाजिब आहे। या उन जे घर में सोना चांदी 52 तोला चांदी
मोटरसाइकिल घरों इस्तेमाल जे लाइ आहे, इन्हनि शयुनि ते ज़कात वाजिब नाहे। इन्हनि शयुनि ते ज़कात वाजिब नाहे। घर में जेका भी शइ घरू इस्तेमाल में अचे थी उन ते ज़कात वाजिब नाहे, पर उहा शइ जेका तोखे प्रॉफिट ॾिए थी यानी नफ़ो ॾिए थी उन जे मथां तुंहिंजे मथां मुलाज़िमत ज़कात अदा कंदा। ज़मीन जी पैदावार जेकॾहिं आहे यानी साल में 2 फसल थींदा, हिकिड़ो कणक जो ॿियो सार जो फसल थींदो आहे। पोइ ॿिन्ही शयुनि खे मथे नज़र रखी उन जी कर्ज़ पखे लथे खां सवा ॾिसे त हाणे 7.5 तोला सोन या 52 तोला चांदी जी क़ीमत ठहे थी त उन ते ज़कात आहे। 100 ते 2.5 रुपया, 1000 ते 25 रुपया ऐं लख ते वरी 2500 रुपया ग़रीबन, मिस्कीनन, मोहताजन ऐं ख़ुसूसी जेके दीनी मदरसा उन्हनि में ज़कात तव्हां ॾींदो, जिते तव्हांजा पंहिंजा बचड़ा तव्हांजा बच्चा पाड़े ओड़े जा उन मदरसे में पढ़नि था, इल्म जे वास्ते आयल आहिनि, उन्हनि जे लाइ इंतज़ाम थींदो आहे, उन्हनि में तव्हां ज़कात ॾियो। इहो मदीने जे महबूब असां तव्हांखे हुकुम फरमायो। सलाह शरीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो वाक़ीमुस्सलात ऐं क़ाइम कयो निमाज़ खे, वआतुज़ ज़कात ऐं अदा कयो ज़कात खे, वरकऊ अल्लाह ताला ये फर्ज नमाज जो ऐं ज़कात जो इन आयत करीमा जे अंदर इरशाद फरमायो आहे त हे ईमान वारो नमाज भी अदा कयो, उन सां गॾु जेकॾहिं मिल्कियत वारा आयो त साल में ज़कात भी कढंदा कयो। बुनियल इस्लाम अला खम्सिन शहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व अक़ामिस सलाति व ईताइज़ ज़काति वल हज्ज व सौम रमज़ान। मिशकातुल मसाबी में मुझे सोने नबी फरमायो त अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जे महबूब करीम हबीब करीम फरमायो त इस्लाम जा बुनियादी रुकन 5 घणा 5 इस्लाम जा 5 बुनियादी रुकन। पहिरें नंबर ते अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। पहिरें नंबर ते अल्लाह जी वहदानियत खे मञे त अल्लाह हिकु आहे। तव्हां घणा मञीदा आहियो? हिकु अल्लाह, सभिनी जो हिकु अल्लाह आहे। ऐं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वाक़ामिस सलात नंबर 2 ते नमाज, व ईताइज़ ज़कात ऐं 3 नंबर ते ज़कात, वल हज ऐं